एड़ा मौक़नि ते जलसा शुरू कैंसिल कबा आहिनि। हे राग जा प्रोग्राम शुरू ई ने अल्लाह जे क़ुरान जी रहमत जा प्रोग्राम। हफ़्तो अॻु में मां हिकिड़े जलसे ते वियुसि नज़रवा मक्सी नालो निज़ामुद्दीन खोसे जे भरिसां हिकिड़े ॻोठ में जलसो ग़ालिबन नजमुद्दीन जरवार। कुदरत अल्लाह हिकु मोबाइल रखी आहे, हले थी बंदि नथी थिए। मोबाइल ॿुधूं या ॻाए सघूं, बंदि करे रखो। असां नजमुद्दीन जरवार नाले ॻोठ आहे, मौलाना उते कारी अब्दुल जब्बार बि मूंसां गॾु हो। उते बि ईअं ई हैदरी साहिब खां मुंहिंजो बयानु थियो, जनाज़ो थींदो। मुंहिंजो ख़ैर त आहे, जंहिं जलसो करायो उहो राति खे प्यारो थी वियो। ऐं मरण वक़्त में वसियत कयईं पुटनि खे मतां मुंहिंजे करे मुंहिंजे जनाज़े जे करे, हालांकि क़ौम जो वॾो वॾो ॻोठ जो वॾेरो हुजे भोतार, ते मतां मुंहिंजे करे जलसो कैंसिल कयो। न न न न, जॾहिं फुल जमात अची वञे मुंहिंजो जनाज़ो हुन महिल पढ़ाए जो जलसो पियो हले, मुंहिंजी क़बर ते रहमत वसंदी। एॾी वसियत अहम आलमनि सां मोहबत हुयसि, ख़ल्क़ जनाज़े में आयसि। बहरहाल मौत त आहे ई आहे, हर कंहिं ते अचिणो आहे। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स खे मौत जो मज़ो चखणो आहे। जेको भांडो ठहियो आहे उहो ठहंदो ज़रूरु। अल्लाह से पंहिंजे कलाम क़ुरान मजीद में तॾहिं त फरमाए कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। काॾे था वञो, सभिनी खे मौत जी निंड में सुम्हारींदुमि, मां अकेलो ज़िंदा आहियां। रब चए थो फरमा हा हा मां मौत हयातीअ जो मालिक आहियां। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर। चवना सुभान अल्लाह। ओ बाना सब जान तोखे मां अल्लाह ॾेखारींदुसि। दुनिया में अञा तुंहिंजो नालो ई कोन हुयो, तूं त अञा ॼायो ई कोन्हे। मां जे पेट में मां रब तुंहिंजी अञा कारीगिरी कोन कई। आलम अरवाह में तुंहिंजो नालो हो। जॾहिं तुंहिंजे अबे अम्मा जी शादी थी, पोइ जॾहिं पीउ माउ जो घरवारीअ जो ज़ाल मुड़ुस जो पाण में मेलाप थियो, रब तो फरमाए ॾिस त सही मां तुंहिंजी कीअं त कारीगिरी कई आहे। फला सद्दक़ वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला। क़ुरान थी अॻ में बेतबदा थी अचो त क़ुरान ॿुधाए सैयद जी ज़ुबान में। फला सद्दक़ वला सल्ला। असां देवबंदियुनि जे जलसे जो सिंगार क़ुरान अथव। दोहीड़ा पे त असांजे जलसनि जो शान न आहे। अल्लाह साईं साईं अब्दुल कादिर रिंद जी क़बर ते रहमत करे चवंदो देवबंदियुनि जे वाइज़ जो जज ई क़ुरान आहे। फला सद्दक़ वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला सुम्मा ज़हब इला अहलिही यतमत्ता औला लक फऔला सुम्मा औला लक फऔला अयहसबुल इंसानु अन युत्रक सुदा अलम यकुन नुतफतम मिन मनिय्यि युमना सुम्मा कान अलक़तन फखलक़ फसव्वा फजअल मिन्हु ज़ौजैनि الذकर वल-उन्सा अलैस ज़ालिक बिक़ादिरिन अला अन युहयिल मौता। हथ मथे करे जो सुभान अल्लाह। छा त ख़ल्क़ आई आहे कारी साहब जे जलसे में जो मानी खाई विया आहिनि, पोइ बि वेठा आहिनि। हे क़ुरान वारा थी छा थो फरमाए? रब थो फरमाए बाना ॿ कतरा निकिरंदा आहिनि। हिकिड़ो कतरो पीउ जी पुठीअ मों निकिरंदो आहे, ॿियो कतरो माउ जी छातीअ मों निकिरंदो आहे। यख़रुजु मिन बैनि सुल्बि व तराइब। तॾहिं त तुंहिंजो पुटु तुंहिंजी न्याणी राति जो घर में 12 बजे खां पोइ रोईंदा आहिनि त तोखे मथे में सूर पवंदो आहे, अबे खे मथे में सूर पवंदो आहे, पर अमड़ खे हाव में दिलि में सूर पवंदो आहे। तूं त सॼो ॾींहुं महिनत मज़दूरी करे राति जो 2:30 बजे जो पुटु रोईंदो त घर सुम्हारे भागे निंड फिटाई। छो
ओके बच्चे में सूर तो पे या अमड़ा जेका रात जो 3 बजे भी बच्चे सा बैठी है अल्लाह अकबर उनके दिल में तो सूर पे बकतरा निकता अबे जी पुठिया मां जी शादी मो रब को किए त कारीगरी कई थी जागो था खल्कम मिन बाद खल्किन फी ज़ुलमातिन सलास टिन ओंधान में मां कारीगरी कया मां जे पेट वारी ओंदा ही तो मां जे रहम वारी ओंदा ही जो सने पर्दे वारी ओंदा ही कया पलीत कतरे मोतो के ठायो माए लक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन अरे किन्नी मिट्टी मोतो के लालन जड़ो मोती सोनो मां कयो वलक़द ख़लक़नल इंसान मिन सलसालिन मिन हमीम मसनून हया न तो जे वरी बैयत खणी बेन के तो बधे अरे मां रब तुझे केड़ी तकारीगरी कये अमर जे पेट में अलम नजअल लहू ऐनैन 18,000 बल्ब जो नूर घटा अखिन जो नूर मां दिनो मां कातो वटिया अखियूं अल्लाह कंबट जी अस्पताल अल्लाह वटो घणा पैसा वते रब मस्त ए नक जो अल्लाह दिनो घणा पैसा वते मुफ्त में चे तो मां के अल्लाह कुछ नहीं नवारे मां जे पेट में 7 उज़वा मां ठाया माए अमर जे पेट में अमर जा आंडा जुदा अमर जी ओजरी अमर जे पेट में अमर जी दिल अमर जी बुकी अमर जो जेड़ो उहे जुदा वरी मां जे पेट में वरी तुझो पेट ठाए वरी तुझे पेट जी जेरो बुकियूं आंडा फिफड़ दिल मां जुदा ठाई आ मुझी कारीगरी त ॾिसो ثم خلقنا النطفة علقة فخلقنا العلقة مضغة فخلقنا المضغة عظاما فكسونا العظام لحما ثم أنشأناه خلقا آخر فتبارك الله أحسن الخالقين मां जे पेट में रत जा दिग ठाया माए रत जे दिगन ते गोश्त जो लोथड़ो ठायो माए गोश्त जे लोथड़े ते हडड़ा ठाया माए हडड़न ते खल रखी माए सब्बि हिस्म रब्बिकल आला अल्लज़ी खलक़ फसव्वा बरकत वारो आ तुझे रब जो नालो जे तुझा संदन सा बराबर कया बाहुन सा बराबर करे लूलो लंगड़ो न कयो माए टंगुन सा बराबर कयो माए चप हिते पाठान हिते रखया माए 2 सालन जो थे त 32 दंद वात में मां रब ॾिना माए मां अस्पताल में हिकिड़े डॉक्टर सां मुलाक़ात कई डॉक्टर साहब हिन जे अलाह दंद ॾिना आहिनि हिन जी कीमत घणी आहे मांखे चइजे नकुली दंद त सस्ता असली दंद हिकिड़ो जेको अलाह ॾिनो आहे इहो अस्पताल में ₹1 जो आहे मां जो पोइ असां गड़ी खेरे में जैकबाद में शदाद कोट में शिकारपुर में घुमंदा था वतऊं माण्हुनि खे चवंदा अलाह कुझु न ॾिनो आहे 32 लख त वात में घणी घुमाईंदा था हया नथो अचे मुंहिंजो वाल साहब ॿुधाईंदो आहे साईं अब्दुल गफूर शाह अल्लाह बाबे जी उमिरि में बरकत करे टेर शरीफ में पढ़ंदा हुआसीं पोइ हिकिड़ो शख़्स आयो साईं ॿेर वारनि जी जंहिंजी क़ब्र में जन्नत जी ख़ुशबू आहे ॿेर वारो बि ॿेर वारो रहमतुल्लाह अलैह चए साईं मूंखे लिखी त ॾियो जमात मूंसां ताउन करे मां ग़रीब आहियां मिसकीन आहियां मूंखे अलाह कुझु न ॾिनो आहे साईं ॿेर वारा काविर जी विया चए छा थो चवे तोखे मां जमात खां 50 लख थो वठी ॾियां मूंखे हिकिड़ी अखि त कढी ॾे मूंखे काणो कंदो मां न ॾींदुसि हिकिड़ी अखि जो ॾियां त पोइ काणो थिया न 50 लख छा करोड़ जे बि न ॾींदुसि चए थो अलाह कुझु न ॾिनो आहे तोखे 20 लख ॾियूं था भला नक त कटे ॾे चइसि बेनको छो था कयो तोखे 40 लख थो ॾियां मां ॿेर वारो हिकिड़ो कन त कटे ॾे चइसि कन कटूं त न कयो मूंखे ते तूं त चए थो मूंखे अलाह कुझु न ॾिनो आहे घोड़ा वाह रब सब कुछ ॾिनो आहे असांखे शुक्र कोन्हे लाइन शकरतुम लाज़ीदन्नकुम रब तो फरमाए शुक्र कंदे त अञा वधाईंदोसां अख मारे कर मां सवा चई गोग में न लहंदुसि भली जरा जो खणी अचंदी मां पंहिंजो टाइम पूरो कंदुसि वलाइन कफरतुम रब तो फरमाए नाशुक्री छो थो करे नाशुक्री कंदे त मां ख़ुदा जो अज़ाब सख़्त आहे अल्लाह अकबर कुरान जा आशिको दीन दा परवानो
मदीने वारे साईं फरमायो मौत हयाती जो मालिक केरा हथ मथे करे बुधाए असांजो महबूब सोनो कोन बचो अल्लाह फरमायो जिब्रील इस्राइल हेरे तक जाए फर्क यो आ तू असांजे दर ते इस्राइल ईंदो त पुछाई न कंदो पुछंदो या घड़ी करे वारन दे इस्राइल फोन करे पोइ ईंदो आ असां ने ईंदो त मोबाइल ते फोन न कंदो असां के मैसेज ही न दींदो इस्राइल तो चे ॿियनि जे दर ते वेंदुमि भली 7 कमरनि में 7 कुल्फ हणी लिकी वियल मां उते पहुची वेंदुमि छो त मौत हयातीअ जो मालिक अलाह आहे उन जो ऑर्डर आहे मां न छॾींदुसि कराची में असांजो दोस्त पियो चए मुंहिंजो बाबो 10 लखनि जो चेक खणी वियो बैंक में ऑफिसर खे चई पैसा ॾे अकाउंट मां ऑफिसर चएसि त हाजी साहब चेक ते सही रहियल आहे सही कर त तोखे 10 लख ॾियां चएसि बाबे ईअं कलम कढी कागज़ ते चेक ते रखे त दिलि जो दौरो पइजी वियो बैंक में किरी पियो साहु निकिरी पियो मूंखे पियो शाह साहब हज़रत इज़राइल एॾो तकिड़ो छा 2 मिंट छॾियां पोइ सही त करे वठे न हलो तुंहिंजो टाइम पूरो आहे असांजे न शिकारपुर जे भरिसां हाजी ख़्वास्ती बिरोहिन जो घोट आहे उते बि हिकिड़े घोट जो निकाह थियो निकाह खां पोइ 2 बजे ताईं ख़ुशीअ जी महफ़िल थी घोट खे कंडियूं पातल हज़ारनि जूं कमरे में वठी वियसि हाणे घरवारी सां लावा ॼाणायूं जॾहिं वेझो आयो घोट बरकत नफ़ुल पढ़ियो सलाम वराई कि मूंखे सीने में सूर थो पए जीअं लाइ गाॾीअ में विहारे घोट खे शिकारपुर खणी विया शादीअ जी राति सुहाग राति सिविल अस्पताल जे दर ते पहुतो घोट जो साहु निकिरी न घोट कुंवार जो मुंहुं ॾिठो न कुंवार घोट जो मुंहुं ॾिठो घोट उहा शादीअ जी राति क़बर में गुज़ारी छा थो चए मरण खां बची वेंदासीं साहबा खां पुछनि था ॾियो ख़बर मौत कंहिं महिल ईंदो आहे मौत जो इंतज़ार कीअं कजे साहबा फरमाइनि था या रसूल अल्लाह फजर नमाज़ खां पोइ बेपारीअ ताईं इंतज़ार कजे त अलाए बेपारी नसीब थींदी अलाए न थींदी मतां मौत अची वञे वरी कंहिं साहब इहो चयोसि बेपारीअ खां पोइ टेपारीअ ताईं इंतज़ार अलाए टेपारी नसीब थींदी अलाए न थींदी वरी को साहब ई चए थो या रसूल अल्लाह मौत ईअं ईंदो आहे जो टेपारीअ खां सिज लथे ताईं इंतज़ार कजे अलाए सिज लथे जी नमाज़ नसीब थींदी अलाए न थींदी हेॾे तक जो नबी से फरमाए ईअं न आहे मौत ईअं मौत जो ईअं इंतज़ार कयो मौत ईअं ईंदो जो जॾहिं बानो नमाज़ पढ़ंदो आख़िरी अतहियात पढ़ंदो अतहियात खां पोइ दुरूद शरीफ़ पढ़ंदो दुरूद शरीफ़ खां पोइ रब जल्ली पढ़बी आहे पोइ सलाम वराबो आहे अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह नबी से फरमायो इते बि तयार थियो मतां इज़राइल साह न कढे ईअं कंध वराए ॿिए सलाम जी बि ताक़त नथी थी सघे एॾो नबी से फरमायो मौत खे यादि कयो असां को मौत विसरी वियो आहे असां सभु कुझु हिते सम्झो आहे कुल मराउ दुनिया क़लील वल आख़िरत ख़ैरुन लिमन इत्तक़ा रब तो फरमाया आख़िरत जे मुक़ाबले में दुनिया जी हयाती तमाम थोड़ी आहे अद दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफिर ये दुनिया ॿुधो घड़ी ख़ैर जे इलाके वारो दाऊं खां दोदा पोइ अचण वारो मुस्लमानो ये दुनिया काफ़िर जे लाइ जन्नत अथव मोमिननि जे लाइ क़ैद खानो आहे हिते अल्लाह अल्लाह जे रसूल जे हुक्म जी तामील मञणी आहे हिन दुनिया में माण्हू मोमिन तयार हुजे त सुभाणे ॼाण वयुमि हज़रत बिलाल जो आख़िरी टाइम आयो बिलाल बि त बिलाल आहे वार गुंडीदार चप थुल्हा रंग जो कोझो मके जी घिटिन में काफ़िर गीलींदा बिलाल जे पुठीअ ते गरम वारी रखी बिलाल जी पुठीअ ते पत्थर रखंदा त बि अहद 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 जा नारा हणंदो हो इहो बिलाल जेको घुमे त मके पाक जी ज़मीन ते पियो फर्श ते पर जुतीअ जो खिसकाट अल्लाह से मेराज जी राति मिठे मोहम्मद के जन्नत में पियो ॿुधाए बिलाल बिलाल भला मंज़र त ॿुधाए बिलाल जो आख़िरी टाइम थियो घरवारी मथों बीठी आहे रोए थी बिलाल तो चए घरवारीअ खे छो थी रोए चए रोवां थी तुंहिंजी जुदाई थियण वारी आहे मरण महिल हज़रत बिलाल वरी मुस्कुराए थो भांगो बिलाल घरवारीअ खे चए थो चरी थी आहे छा रोए छो थी दुनिया में छा रखियो आहे मां त मुस्कुरायां थो जल्दी मुंहिंजो साह निकिरे त इहा पुल क्रॉस करे वञे बिलाल जन्नत में मिठे मोहम्मद सां गॾु खादिम थी रहे असां मरण जे लाइ तयार न आहियूं असां चऊं था बीमार थियूं बि पुटनि खे चऊं था 10 चले बि ज़मीन खपाए बि के सुठी अस्पताल में इलाज कराए त 3 ॾींहं बि ज़िंदा रहा हीअं
असां त मौत अचे छो असां अञा 2 ॾींहं जीअरा रहूं छो असांखे मौत खां भउ थो थिए छो त असां अॻे जान लाइ कुझु कयो ई न आहे असां सभु कुझु हिते हराम हुजे छा हुजे व्याज हुजे जुआ हुजे ज़िनाऊं हुजनि अयाशी हुजे सभु कुझु हिते सम्झो आहे न हुन जान जो मज़ो ॾिठो ई न आहे न पर नबी साईं जा साहब ईअं न हूंदा मरण जे लाइ तयारु हूंदा हुआ हिकिड़ो साहब या नबी साईं खे चए थो साईं हाणे मुस्लमान थियो आहे साईं जंग हले थी खारगूं हथ में अथसि या रसूल अल्लाह साईं भला जिहाद कंदुमि शहीद थींदुमि त पोइ छा मिलंदो फरमाए जन्नत मिलंदई खारकुन खे उछलाए चए थो खारकूं खाइण में मतां देरि थी वञे जल्दी जन्नत में वञा एॾो तयार अल्लाह अकबर क़ुरान जा आशिक़ो दीन जा परवानो तॾहिं त रब थो फरमाए हिकिड़ो जहान मां जे पेट वारो जहान आहे उते त गुनाहनि खां बि पाक आहे मां अल्लाह तोखे अखियूं बि पाक ॾिनियूं उज़वा बि पाक ॾिना माए मां त रब साईं तुंहिंजो जिस्म पाक करे मां जे पेट मां जॾहिं पैदा कयो मां कोई गुनाह तुंहिंजे मथो न हो पर इंसान तूं पाण कुफ्र जो रस्तो अख़्तियार कयो दुनिया में आए बेनमाज़ी तूं थी वए अल्लाह जे घर खां परे तूं थी वए तो ही दवारनि खां परे थी करे ग़लत मुशरिकनि जे दरनि ते सजदा तूं कया सहाबा खे घटि वधि तूं ॻाल्हायो इंसान मां त तोखे उज़वा बि पाक करे ॾिना पर बेनमाज़ी थी पंहिंजे उज़वनि खे पलीत तो कयो हाणे जुर्म तुंहिंजो आहे सज़ा मां ख़ुदा ॾींदो मां को काॾे भॼी सघंदे मां तव्हांखे पैदा कयो आहे त सुम युमीतुकुम रब तो फरमाए मां मारींदोमांव सुम सबील यस्सरा मां तुंहिंजे लाइ आसानी बि पैदा कई वॾो थिए जवानीअ में पहुते मां रब खे न सुञातई अड़े जवानीअ में जे त हिकिड़ो सजदो मां ख़ुदा खे ॾियां त क़ुरान पढ़े 100 सजदनि खां मथे आहे सुम सबील यस्सरा सुम अमातहु फअक़बर वरी तोखे मारे करे क़बर में जाइ ॾिनी माए तॾहिं त गैर मुस्लिम वाणिया ओड भील के पंहिंजे मैयतनि खे लाश खे बाहि में साड़ींदा आहिनि हाँ उन्हनि जो अक़ीदो त हिसाब किताब न थींदो के बुज़ुर्ग को के शागिर्द पुछो साईं मुस्लमाननि जो जनाज़ो थिए थो मुस्लमाननि जे जनाज़े में जनाज़े नमाज़ थी करे इज़त सां गुस्ल ॾेई कफन दफन ॾेई 4 सामीअ में क़ब्र में लही मुस्लमान खे अमानत सां रखनि था मिटीअ जे हवाले रब जे हवाले पर गैर मुस्लिम पंहिंजे मैयत खे अल्लाह वारे वाह जो जवाब ॾिनो जॾहिं गैर मुस्लिमनि जा मैयत ईंदा आहिनि उन्हनि जे अंदर में ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह वारो नूर जो ईमान जो कलमो कोन्हे जंहिंजे अंदर में ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कोन्हे उन जो अंदर जिस्म ईअं आहे जीअं गंद कचरो थींदो आहे बुहारी ॾींदा हो घर जो गंद कढंदा हो किन कचरे खे तीली ॾेई बाहि में साड़ींदा हो गैर मुस्लिमनि जा जनाज़ा कहिड़ा उन्हनि जे लाश जो गंद कचरो आहे इहे बाहि में सड़ी वञनि पर मुस्लमान जे अंदर में क़ुरान जल्दी ॻाल्हि मां जल्दी ख़तम कयां मुस्लमाननि जे अंदर में क़ुरान आहे मुस्लमान जे अंदर में रब साईं जो कलमो तुही दवारो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह इने जी मां ख़ुदा वटि क़ीमत आहे मां अल्लाह इन खे क़ब्र में बि हिफ़ाज़त कंदोमांसि पर जे नमाज़ी हूंदो त क़ब्र कुशादी करे जेतिरी अखि जी नज़र खुटे एॾी क़ब्र कंदोमांसि रब साईं तो फरमाए तो ही दवारे जी मां ख़ुदा वटि एॾी अमानत आहे तो ही दवारो आहे कलमे सां मरी वियो मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह फी आखिर कलामिही फदखल अल जन्नह फरमाया मरण महिल जंहिंजी ज़ुबान मां ला इलाहा इल्लल्लाह निकितो मां नबी साईं बशारत थो ॾियां इहो सिधो जन्नत में वेंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुआ करो त मरण महिल कलमो नसीब थिए हिकिड़ो हमरा जो मौत पियो थिए मरण महिल पियो थिए सिरां खणी अचो तगारी खणी अचो अड़े फिलाणो कमु कयो अड़े गारो ठाहियो मिस्त्री जो जाइन जो मरण महिल ज़ुबान में इहे लफ़्ज़ पिया निकिरनि ॻोठ वारा परेशान थी विया हिकिड़े मज़ूर सियाणप कई सभिनी खे चई तव्हां परदो कयो मां उस्ताद खां जल्दी थो सकरात में कलमो पढ़ायां सकरात में कलमो ॾाढो ऊचो ज़ुबान ते ईंदो आहे ईमान वारे खे ईंदो मोमिन मुतक़ीअ खे ईंदो जेको रोज़ानो 100 दफ़ो कलमो पढ़ंदो इनखे मरण महिल नसीब थींदो मां गारंटी सां चवां पोइ वेझो अची करे मज़ूर कन में थो चए उस्ताद जी उस्ताद चांहि जो कमु पूरो थी वियो
ते पूरो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमो भी पढ़े साहब भी निकली माइटन जे यार तो के मिठाई खरायो हमरा कलमे सवाय वाला असा त हणी हणी बीटा दे न मौत पियो थे न कलमो पियो अचे ये असा वारो उस्ताद न नमाज जे वेजो न कुरान जे वेजो वडो गुनाहगार त असा भी आयो जे मां उस्ताद जी आदत पकड़ी जरे शाम जो लांदा से मां उस्ताद के चोंदम जा जो कम पूरो तो चोंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल तरी मर कलमो नसीब थियो हयातीअ में रोज एक दफ़ो पढ़दो वो भी आखिर में कम आयो असा भी तो पढ़ूं न रोजानो पाण फरमायो रात जो सुमो त कलमो पढ़ी सुमो इंशाअल्लाह जे निंड में मौत अची वियो क़यामत जॾहिं उथंदो तांजे चपन ते मुहम्मदी कलमो जारी हूंदो तॾहिं फरमाए अल्लाह फरमायो सुम्म सबील यस्सरा सुम्मा मातहु फअक़बरा ये दुनिया जो जान आरज़िया भली माण्हू मरी वञे पोयों ख़त्मा ॾे पोयों क़ुरान पढ़ा उहे बि फ़ाइदो ॾींदा पर एतिरो फ़ाइदो न ॾींदा जेतिरो पंहिंजी हयातीअ में क़ुरान जा ख़तम कढी वियो इंडोनेशिया जे पासे हिकिड़ो वाक़ियो थियो जागो था मां ॻाल्हि मुख़्तसिर कंदो वञा इंडोनेशिया जे पासे हिकिड़ो वाक़ियो थियो हिकिड़ी क़बर पा खोटनि क़बर खोटींदे 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 माण्हू हैरान थी विया क़बर खोटण वारा छा ॾिसनि त क़बर मां अंदरियों क़ुरान जो आवाज़ थो अचे क़बर मां क़ुरान जो आवाज़ क़ुरान बि ईअं पियो पढ़े जो हाणे ताज़ो मुजाहिद थो सोच में पइजी विया अलाए ही शख़्स जीअरो आहे अला मुअला मैयता मैयत ॻाल्हाईंदो न आहे क़बर में तो क़ुरान पढ़े ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो भी फरमान आहे जेके दुनिया में जहिड़ी हालत अल्लाह जे ॾाढो वेझो करे प्यारी लॻे रबो न मैयत खे क़बर में चवंदो आहे जहिड़ी सूरत चाहे त मां क़बर में तोखे उन हालत में उन सूरत में मसरूफ़ रखां जो मूसा अलैहिस्सलाम के नमाज सां प्यार हो नबी से फरमायो मूसा नबी अल्लाह के क़बर में चयो मौला मूंखे नमाज में ॾाढो मज़ो ईंदो थी रब मां मूसा नबी खे तौफ़ीक़ ॾिजांइ त मां क़बर में बि नमाज पढ़ां असांजा निभागा माण्हू जीअरे नथा पढ़नि मूसा अलैहिस्सलाम क़बर में भी नमाज तो पढ़े देखो त मन एॾो मज़ो आहे न नमाज अस्सलातु क़ुर्रतु ऐनी मां मोहम्मद जे अखियुनि जो ठाह क़बर खोटंदा क़ुरान जो आवाज़ तो अचे असांजी सिंध में रुस्तम जे भरिसां बि हिकिड़ो वाक़ियो थियो क़बर हिकिड़ी खोलियूं छा ॾिसनि त हुन क़बर में मैयत जो कफ़न बि साफ़ सलामत आहे वॾड़नि खां जांच कयूं चइसि इन क़बर वारे खे त 45 साल थी विया इन शख़्स खे मरण खे 45 साल थी विया पर कफ़न एॾो ताज़ो पियो आहे जो हाणे दुकान तो वठी रखियो आहे जांच कयूं कंहिंजी क़बर आहे बाद में ख़बर पई हिकिड़ो मस्जिद जो पेशमाम हो उनजी क़बर आहे सॼो ॾींहुं मस्जिद में वेही क़ुरान पढ़ाईंदो हो अल्लाहु अकबर ऐं एॾो क़ुरान जा इश्क हूंदो जो ॾींहं जो क़ुरान शुरू कंदो राति जी इशा नमाज़ ते ख़तम पूरो कंदो जे क़ुरान सां इश्क रखियो 45 साल गुज़री विया क़बर जी मिट्टी बि हुनखे न पई खाए जिस्म बि सलामत त कफ़न बि सलामत और जेको इंडोनेशिया में वाक़ियो थियो सोशल मीडिया ते बि आम इहा ॻाल्हि आई चवंदा क़बर मां क़ुरान जो आवाज़ आयो त मैयत खां पुछनि था जेकॾहिं तूं ज़िंदा माण्हुनि में आ त क़बर खोले तोखे ॿाहिरि कढूं जे मुअलनि में शामिल आहे असांखे ताक़त न आहे अलाह जे हुकुम सां असांखे ॻाल्हाए ॿुधाए करे करे अलाह साईं तूं असांखे सम्झाइण जे लाइ नबी जी उम्मत के सबक सिखारण लाइ अहिड़ा वाक़िया कॾहिं कॾहिं थी पवंदा आहिनि अलाह ॾेखारी ॾींदो आहे नबी जा उम्मत जी सुधरी पवनि त हुन मैयत ॻाल्हाए करे चओ मां ज़िंदा माण्हुनि जी लिस्ट में न आहियां मां मुअलनि जी लिस्ट में आहियां काफ़ी साल थी विया आहिनि मां मरी वियो आहियां मुंहिंजो मुअलनि जी लिस्ट में नालो आहे चे पोइ क़बर में क़ुरान कीअं थो पढ़े ॾाढो मिठो आवाज़ थिए चे मां पंहिंजे रब खे चयो या अल्लाह दुनिया में बि हिन क़ुरान सां यारी रखी रब मौत अची वियो आहे क़बर में मज़ो न ईंदो क़ुरान खां सवाइ रब मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश आहे मूंखे क़बर में साह ॾिजांइ जेसीं ताईं तुंहिंजी क़यामत अचे मां पियो क़बर में क़ुरान जा ख़त्मा चे भला पोइ हिन महिल ताईं तूं घणा ख़त्मा क़ुरान जा कढियानि हुन ॿुधाए करे चओ ग़ालिबन मां 313 क़ुरान जा ख़त्मा कढी छॾिया असांजी ज़ुबान मां सुभान अल्लाह निकिरी वई
त हाणे क़बर वारो के माने कर कम जी ॻाल्हि थो कयां हाणे क़बर वारो मैयत तो चवे तव्हां दुनिया में जेका सुभान अल्लाह कई आहे या सुभान अल्लाह मां क़बर वारे खे ॾियो तव्हांजी सुभान अल्लाह जो सवाब मां खणा मां जेके क़बर में 313 क़ुरान जा ख़तमा कढा इन्हनि जो सवाब तव्हांखे ॾेई छॾियो सौदो था कयूं सौदो वापार सवाब जो वापार तव्हां सुभान अल्लाह दुनिया वारी मूंखे ॾियो क़बर वारे खे मां 313 जेके क़बर में ख़तमा कढा इहे तव्हांखे ॾिना चए असां वरी सादा ॾेई छॾियोसीं वठि क़बर वारो मुस्कुराए करे चए मां मारे वियोमांव चए छो जे तव्हांखे कहिड़ी ख़बर दुनिया आमालनि जो घर आहे दुनिया में आमाल कबान दारुल जज़ा आख़िरत जो घर आहे दारुल अमल दुनिया आहे दुनिया में जेको हिकु दफ़ो सुभान अल्लाह करे इन जो सवाब क़बर वारनि 313 ख़तमनि खां बि मथे आहे छो त आख़िरत दारुल जज़ा आहे तॾहिं मुंहिंजो रब तो फरमाए हिकु माउ जे पेट वारो जहान ॾिनो माए वरी दुनिया जो जहान ॾिनो मां आख़िरी ॻाल्हि ॿुधो मां दुआ घुरां फरमाए वरी टियों जहान अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए आलम बरज़ख क़बर वारो जहान पर इहो भी क़बर या नसीब कफन भी या नसीब वॾाई न कजाए ख़ुतबा ते फ़कीर में मौला पीर ज़ुल्फ़कार नक्शबंदी लिखियो आहे पंजाब जो हिकिड़ो वॾेरो हज़ारे एकड़ ज़मीन जो मालिक हो 20 नौकर हुन जे बंगले में ख़िदमत लाइ बीहंदा हुआ 4 एसियूं हुन जे बंगले में लॻल हूंदियूं अयाश परस्त पर ख़ुदा नाराज़ थे वॾेरे खे धाड़ेलनि मारियो लाश खे ॻूणीअ में बंदि करे वाह में उछलायूं लाश तरदे 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 भितर पत्थर लॻा हुन जो चहिरो मसख़ थी वियो अल्लाह अकबर मता पैसे ते नाज़ करे पाण खे अलाए छा समझे अल्लाह अकबर फरमाईंदा रब नाराज़ थियो उन वॾेरे जो लाश ॿिए इलाइक़े में पहुतो लावारिस थी करे मस्जिद में मौली साहब ऐलान कयो चंदो खणी चो 50 रुपयो 100 रुपयो हिकिड़े लावारिस जो जनाज़ो आयो आहे उनखे कफन ॾेई करे बाज़ार मां चंदे जो कफन ॾेई 1000 एकड़ ज़मीन जो मालिक पंहिंजी ज़मीन जा 3 गज़ बि नसीब न थिया अरे पैसो छा थींदो आहे मिल्कत छा थींदी आहे कुझु बि न आहे अलाह ॾिनो थी रब जी राह में ॾींदो कर ख़ैरात कंदो कर सदको कंदो कर मुसीबत टरी वेंदे हे मदरसा हे मस्जिदूं हे जलसा हे वाइज़ जेको तावन कंदो आहे अल्लाह फरमाए इहो ई आख़िरत में कमु ॾींदे अल्लाह अकबर हिकु दुनिया जो जान ॿियो क़बर जो जान मां जे पेट जो जान चौथो वरी महशर जो जान जिते ऐलान थींदो अचो अचो हिसाब किताब थींदो ताराज़ी अमलनि जी लॻंदी कंहिंजा गुनाह खुटी पवंदा अल्लाह चवंदो भला मुंहिंजे बाने भला दुनिया में नेकी त कई घर वारनि खे बि ॾींदो दीनदारनि खे बि ख़ैर ख़ैरात ॾींदो हो अबे अम्मा खे बि ॾींदो हो शादीअ खां पोइ औलाद खे बि ॾींदो हो मलाइको ले अहलिही व मालिही सदक़तुन जेको बि तावन कये सभु पैसा खणी जो मां अल्लाह ताराज़ीअ में तोरे हिन जा अमल पूरा करे मां ख़ुदा जन्नत ॾेई छॾींदोमांसि छा ख़्याल आहे माण्हू हथ जो सखी थिए न साईं ॾाढी ख़ुशी थी मूंखे कारी मोहम्मद इदरीस मेंगल साहब अल्हम्दुलिल्लाह पुराणो असांजो साथी आहे ॾींहं राति हिन जो ॿियो को कमु ई न आहे रुगो क़ुर जा वाइज़ अथव अलाह हिनखे वक़फ़ करे मूंखे कारी साहब ॿुधायो ॾाढी ख़ुशी थी अॼु कई तारीख़ आहे अंग्रेज़ी 6 तारीख़ हा कारी साहब जो जलसो आहे 19 फेब्रुआरी माना बकाया घणा ॾींहं मौज़ा बस बाक़ी 10-12 ॾींहं आहिनि इन जलसे जी मौलाना तव्हांखे दावत बि ॾिए थो मौलाना जो इश्तिहार सैयद जे हथ में आहे सो जलसे वारनि जी इजाज़त सां तव्हां हिमत कयो दोस्त